नाज़रीन आम ख़बर है जो असां शिरक में पिया 1.5 महीनो अॻु हिरकी जी अगवा थियल क़रमपुर वासी बोरची पोरियत रहीम ॾिनो मलिक खे पुलिस बाज़ाब न कराए सघी आहे। कचे जे ॾोहारनि पारां मग़ोई मथां भुंगल आहे तशद्दुद बदस्तूर जारी आहे। ॾोहारनि पारां ताज़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त ॾोहारनि मग़वी रहीम ॾिनो मलिक खे ज़ंजीरनि ज़रिए वण में टंगे भुंगल आहे सख़्त तशद्दुद करे रहिया आहिनि। इन मौके ते मग़वी जी कहिड़ी अपील आहे, अचो तो उन जी ज़बानी ॿुधूं था। माके चढ़ायो, माके मारन मता, रज़ाक हाजी बिरादर गुज़ारे माके चढ़ायो, खुदा करण मसा मदद कयो। अबाड़े ओड़े न कुट अबाड़े ओ माके चढ़ायो रे ओ हाजी बिरादर ओ रज़ाक ओ गुज़ारे ओ बिरादर हमको खुदा करण मदद करो।